बोल गुरु नानक देव की जय। शिव राम कृष्ण भगवान की जय। सर्व संतों को पैरी पे आयो लाल सभी चो झूलेलाल। कुल समाधिन वारे साहिब की जय। सदगुरु शहंशाह बाबा शिव भजन साहिब की जय। प्रेम हरि का रूप है, हरि प्रेम का रूप। ये दो करके भासे ज्यों सूरज और दो, ज्यों सूरज और दो। परमात्मा हरिय हरि भगवान प्रेम जोई रूपा ऐं प्रेम ई परमात्मा जो रूपा। लव इज गॉड, गॉड इज लव। परमात्मा के सवलो पाइण जो रस्तो अगर कोई आहे त प्रेम सहित क्रिया करण, कर्म करण ऐं उनखे समर्पित कंदे हलण, यो सब खां सवलो तरीक़ो आहे। के सम्झनि था पाठन पढ़ण सां भगवान मिलंदो। जेकॾहिं ईअं हुजे हा त पाठी कॾो कंजो पाए वेठा हुजनि हा। के चवनि था तीर्थनि ते वञण सां भगवान मिलंदो। इहे तरीक़ा ज़रूर आहिनि, माध्यम ज़रूर आहिनि, पर हिते ॻाल्हि पूरी न आहे। छो त तीर्थनि ते रहंदड़ कॾो कंजो भगवान पाए छॾना। जेकॾहिं केवल तीर्थ करण सां भगवान मिलंदो हुजे हा। स्नानन करण सां भगवान मिलंदो हुजे हा त उन नदियुनि में, पवित्र नदियुनि में जेके मच्छ कच्छ मच्छूं ॾेडर रहनि था, उहो कॾो कंजो भगवान पाए वेठा हुजनि हूंदा। कर्म जेतिरा भी दुनिया में आहिनि, उन्हनि में प्रेम आहे त उहो कर्म भगवान सां मिलाइण वारो थींदो। भली छो न शिविरी केवल झाड़ू लॻायो हो, जूठा ॿेर रखिया हा, पर उन शिविरीअ जी जय जयकार आहे। वेद व्यास महाराजन जी वाणी आहे, जंहिं बि मार्ग ते रस्ते ते तूं हली रहियो आहे मालिक सां मिलण लाइ, उन रस्ते में प्रेम जोड़े छॾे तो रस्तो नंढो थी पवंदो, शॉर्ट थी पवंदो। जल्दी तोखे सिधी मिलंदी, सफलता मिलंदी, कामयाबी मिलंदी, पर प्रेम नाहे उन रस्ते में, उन मार्ग में। तूं कंदो हल, कई तोखां उहेड़ा करे चुका थी। कई कोड होए पूजारी, कई पूजारी अॻ थिया ने। हली ॾिसूं हरिद्वार, अयोध्या जे गुफाउनि में, बद्रीनाथ जे गुफाउनि में केतिरा ई तपस्वी तपस्या कंदे कंदे उते छीण थी विया। पर के दुनियादारी में रहंदड़ संत जंहिंजे हृदय में प्रेम हो, सहजे पाण परमात्मा पातऊं ऐं ॿियनि खे उहा राह ॾसियऊं। छो त उन्हनि जे हृदय में प्रेम हो। प्रेम वारे जाइ ते नफ़रत न हूंदी आहे, प्रेम वारे जाइ ते ज़िद न हूंदी आहे। प्रेम वारो मुड़ण ॼाणींदो आहे, अकड़ण उन्हनि जे जीवन में नाहे हूंदो। मंज़िल भली भगवान खे पाइण जी बणायूं, इते ज़िद हुजे पर साण गॾु प्रेम हूंदो त अड़जी न वेंदो। छो त नियम असां पाण खे ठाहिण लाइ बणाया नी। नियमनि जे वस थी करे असां किथे आकड़ न कयूं, किथे उलझूं न।
छो त प्रेम खे प्रधानता हुजण खपे। नियम कयूं भी प्रेम सां, कई सेवा कयूं भी प्रेम सां, सत्य कर्म कयूं भी नेम सां, जल्दी सफलता मिलदी। सो जे प्रेम करण जो चाव रखी त पहिरियों प्रेम जो सबक त सिख। अति सिर ॾियण जी राह या पंहिंजे दिल ते इहा ॻाल्हि त लिख। प्रेम जंहिंसां कबो आहे इहो ध्यानु रखिजे, सिर हथ जी त्रीअ ते खणी हलणो आहे। ये सिर ॾियण जी ॻाल्हि आहे। स्वामी सौदो सच जो अति मुल खां महांगो, जे तोखे ख्वाहिश ख़रीद जी त न कर सिर जो सांगो। पोइ पाए गिचीअ में गिला जो घांघो, लंघी पौलांघो त मतलब सिद्ध थियनी मन जा, मतलब सिद्ध थियनी मन जा। ही राह सिर ॾियण जी। फ़ाइदा भी आहिनि। जंहिं जंहिं प्रेम कयो आहे मालिक उनखे ई मिलियो आहे। पर प्रेम करण में आहिनि सूर, थोरो सूर सहण जी समझ भी रखो। मीरा जेकॾहिं प्रेम दीवानी ही तो उनजे घर वारा, राणो ख़ासि करके उनजे खिलाफ़ थियो, शहर वारा खिलाफ़ थिया कि बुरियूं ॻाल्हियूं उन जे लाइ फैलायूं ऐं उफ़ा उथाया विया। एतिरे क़दुर जो चवनि था स्कूलनि में भी ॿारनि खे इहा शिक्षा ॾिनी पई वई त मीरा ठीकु नाहे। पर मीरा अॾोल रही त अॼु स्कूलनि में गलियुनि गलियुनि में मीरा जा गीत ॻाया पिया वञनि। माना थोड़ी समझ रखणी पई, धैर्य करणो पियो। भगवान बुद्ध वटि हिकिड़ो प्यारो आयो, चई भगवान अॻिना मां प्रचार करण लाइ तव्हांजे ज्ञान माण्हुनि खे ॿुधाइण विराइण लाइ न वेंदुसि। त भगवान बुद्ध चयसि छो? चई साईं जिते जिते वञा थो उते तव्हांजे लाइ ग़लति ॻाल्हायो थो वञे, मूंखां उहो बर्दाश्त नथो थिए। तंहिं ते भगवान बुद्ध चयसि उबतो नथो ॿुधी सघे तॾहिं नथो वञे? चयो साईं हा, चई हिकु ई हंधि रहणु चाहियां थो, उते भली मूंखे का शेवा जो कार्य ॾियो मां कंदुसि। तंहिं ते भगवान बुद्ध चयो संसार में अहिड़ो हिकु बि महापुरुष न थियो आहे जंहिंजी गिला न थी हुजे। घणनि ई महापुरुषनि जूं खुलियल ॻाल्हियूं अचनि थियूं पर कंहिंजूं त ॿुधण में नथियूं अचनि। स्वामी टेऊंराम महाराज जे वक़्त में इहा ॻाल्हि हुई त कोई भी जानवर गुज़ारे वञे कंहिंजे भी घर जे ॿाहिरों सटे वेंदा हुआ। स्वामी टेऊंराम महाराज उन में रस्सी विझी करे ॿाहिरि ढुंड ते गंद जे ढेर ते शहर खां ॿाहिरि वञी सटे ईंदा। इन जे करे उन्हनि जी गिला थींदी हुई। अलॻि अलॻि महापुरुषनि सां अलॻि अलॻि घटनाऊं थियूं। संत थियाने रविदास महाराज जंहिंजी समाधि वृंदावन में मधुवन में जिते भगवान रास लीला कई उते आहे। हरि बोल हरि बोल हरि बोल। संत चवंदो हो इन जो दंड मिलियो सरकारी दंड ते विच चौराहे ते इनके कोड़ा आणो लकुणनि सां मार ॾियो। जेतिरा दफ़ा लकुण हणिंसि चई चओ बि न हरि बोल न चवंदुमि। हे खिले चवणो ॿियो बि चओ लेकिन सही जेको चओ था चयूं छा? चई हरि बोल बीरा चओ न चवंदो कर। इहो तव्हां चवंदा रहो। चई ईअं छो? चई तव्हांजे मुख मां जेको हरि शब्द निकिरे थो मुंहिंजी दिलि खे ठंडकार थधाई पहुचाए थो। हेॾो तव्हां मार ॾियो था उनजो असरु नथो थिए।
तो प्रेम वारा जेके बुडल रहन था उन्हनि खे वो ॿारनि जी मार फटकार जो भी असर नथो थिए। वरी प्रेम कंदे जे दिल सां दिल भर सचो सुख भी तू ही पाईंदे, छो तो उन्हनि खे अंदरों सुख महसूस थिए थो प्रेम जे करे। स्वामी राम तीरथ फॉरेन वया, जॾहिं मोटी आया उन्हनि जो हिकिड़ो शिष्य हो N.S. नारायण, उन्हनि खे ॿुधायो तव्हांजे निंदकनि, तव्हांजे गिलाखोरनि, तव्हांजी दुश्मनी तव्हां सां रखंदड़नि तव्हांजे लाइ ग़लति उफ़ाऊं उथाए छॾियो ने। स्वामी राम तीरथ खे हथ में लठ हुई, चई वठ मुंहिंजी लठ। चइसि मूंखे न खपे, मूंखे पंहिंजी लठ आहे। चए न वठ वठ। चइसि न खपे। चई वठ। चए न खपे। चइसि जहिड़े नमूने मुंहिंजी शइ तूं पाण वटि नथो रखणु चाहीं, तोखे पंहिंजी शइ आहे, तीअं असां वटि आहे मालिक जे नाम जी मस्ती, उहा असां वटि पंहिंजी शइ आहे। हुननि वटि गिला जो जेको घड़ो उन्हनि वटि आहे उहे पाण वटि उहा शइ रखनि, असां वटि पंहिंजी मालिक जे नाम जी मस्ती आहे। इन करे असांखे कोई फ़र्क़ु नथो पए कोई असांजे गिला करे थो। तो जीअं जीअं प्रेम में इंसान वधदो आहे तीअं तीअं अंदर जी मौज वधदी आहे। तर्क घणो न कजे, सवाल जवाब घणो न कजे, तर्क नर्क थींदो आहे। हीअं छो हूअं छो। प्रेम वारो, शेवा करण वारो, सत्संग करण वारो घणा सवाल जवाब करे, मुंड में ज़रूर कजनि, पर पंहिंजी आध्यात्मिक रूहानियत तरक़ी जे लाइ, उन्नति लाइ, अजयनि ॻाल्हियुनि में फासण लाइ न। जेके तर्क वितर्क घणो कंदा, घणो ॻाल्हाईंदा, उनजी आध्यात्मिक तरक़ी न थींदी। सिमर पाणी सुर्ग आहे, जेको चयो वञे उहो ई कजे। तर्क सां तकरार पैदा थींदो आहे। मूंखे ही शेवा छो न मिली, मूंखे ही पदवी, ही पद छो न मिलियो, मूंखे खजानची, अध्यक्ष, प्रेसिडेंट या सेक्रेटरी छो न बणायो वियो। पद में मद ईंदो, अहंकार ईंदो, गिरावट थींदी। कॾहिं बि साधक खे, सुठे माण्हू खे इहा ॻाल्हि न भुलाइणु खपे, मुंहिंजी रूहानी तरक़ी थींदी रहे। मां इन जे लाइ हिन क्षेत्र में आयो आहियां, रूहानियत में फ़क़ीरनि सां, संतनि सां तॾहिं जुड़ियो आहियां। इहा आख़िरी दम ताईं ॻाल्हि विसारणु न खपे, भली ॿी ॻाल्हियूं विसरी वञनि, इहा ॻाल्हि न विसरे। लॻी ठूठ लॻी साहेड़ी भॻी, ईअं न थिए तकलीफ़ आई, पदवी खसी वई, भॼी वञूं न। उन खां वधीक पोइ अची कमु कयूं, छो त हाणे जवाबदारी थोरी मथों वारी घटी आहे। माण्हू मेणा ॾींदे चरियो चवंदे, जंहिं लाइ ज़रूरी आहे लिक। प्रेम वारनि खे मेणा ॾाढा मिलंदा आहिनि, के चरियो बि चवंदा आहिनि, पर उन जे लाइ लिक रखे। हेॾी मौज केतिरी आहे, बसि समुंड समायल हुजे, ॿाहिरि बाफ़ न निकिरे। उहा ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ी राणी जी इच्छा हूंदी हुई, मुंहिंजो राजा बि भॻवान सां प्रेम करे, उन जी विख वधे, चङे पासे ॾे, नाम जपे। राजा जी अंदरी भक्ति ॾाढी वधियल, बंदगी वधियल, कुदरती हिकिड़े ॾींहुं निंड में पासो उथलाई दे मुख मां निकिरी वियो, राम। राणी जॾहिं ॿुधो, उथी करे निंड मां सिधो मंत्रनि खे सॾे करे तैयार थी करे चई, अॼु खूब भंडारा कयो, दान पुण्य कयो, ख़ैरातां कयो। राजा जॾहिं तैयार थी करे आयो पंहिंजे राजाई में, चयूं छो एतिरा भंडारा थिया आहिनि? चई राणी कया आहिनि। राणी को पुछे छो भंडारा कराया थी, ख़ैरातियूं कराए रही आहियां, दान पुण्य? चई तव्हांजे मुख मां जो राम पहिरियों दफ़ो ॿुधो आहे, मुंहिंजी इच्छा हुई तव्हांजे जीवन में भक्ति अचे। तंहिं ते राजा चयो राम ॿाहिरि निकितो छा? चयूं हा। चई सॼी उमिरि लिकाए रखियो मां, अॼु तकड़ में अलाए निंड में कीअं निकिरी वियो ॿाहिरि। बसि एतिरो चवणु राजा जो राम चई के रखियूं बंदि करणु। हाणे ॻाल्हि ज़ाहिर थी वई न, छो त सिक त लिक न त आहे छिक। सिक माना ई लिकाइणु खपे। प्रेम आहे ज़ाहिर न थिए। प्रेम वारा ॻाल्हाईंदा घणो न आहिनि, जेके ॻाल्हाइनि था अञा कचा आहिनि। जे कजे प्रेम त पको कजे, न त हिन राह खे छॾे वञिजे।
संत मते जो ये चवणा तो प्रेम करें तो सचो कर, कचो न कजाए। चयो वेंदा प्रेम जा ब नमूना थियनि था, हिकु सचो प्रेम, ॿियो अंधो प्रेम। सचो प्रेम स्थाई रहे थो, उनमें फर्क़ न ईंदो आहे। ॿियो थींदो आहे अंधो प्रेम, स्वार्थवश प्रेम। स्वार्थ पूरो न थियो, छॾे वञणु, या अंधे प्रेम जी निशानी आहे। चाहे संसार में भी प्रेम थिए तो जेको घर गृहस्थ में वो मोह जो रूप न वठण खपे, पोइ उहो अंधो बणाए छॾींदो आहे। लेकिन इन रूहानी राह में प्रेम परमात्मा सां मिलाइण वारो थींदो आहे। पर इहो यादि रखूं, हिन पिड़ में घिरियाऊं, हिन पंध में पयाऊं, हाणे पोइ हिते कहिड़ो कदम खणणो। इन जे लाइ त संतनि जूं जीवनियूं पंहिंजे गुरूअ जी जीवनी पढ़ंदो रहिजे। उन्हनि कीअं न सूर सठा, उन्हनि खे बि खूब तकलीफ़ूं आयूं। भगवान कृष्ण जो जीवन ॾिसूं, किथे जेल में जन्म, गोकुल में राति राति खणी विया, किथे नंदगांव में बचपन गुज़रियो, मथुरा जो जन्म, वरी किथे किथे वञी द्वारका वञी वसाइणी पई। राम भगवान खे 14 साल बनवास, 10.5 साल चित्रकूट में, किथे किथे इलाहाबाद, किथे कर्नाटक, किथे नासिक में भी उन्हनि जी कुटिया आहे, किथे किथे वञी पंध कंदे पहुता ने। बाबे नानक खे केतिरा न सूर सहणा पिया। कबीर साहब जी जीवनी ॾिसूं, पंडित भी खिलाफ तो उन वक्त या मौलवी भी खिलाफ। अवस्था ऊंची, लेकिन गृहस्थी आम माण्हुनि वांगुरु चोलो, रहण सहण आम माण्हुनि वांगुरु। रवदास महाराज जी जीवनी ॾिसूं, मीरा भगत्याणी जी जीवनी ॾिसूं, नामदेव जी जीवनी ॾिसूं। तकलीफ़ूं सभिनी खे मिलियो ने, ॿुधणो सभिनी खे पियो आहे। हिते टुकड़ो जी महाराज थिया ने, अमरावती जे भर में मोजरी शहर आहे। पोइ उन्हनि जे लाइ माण्हुनि हुलाए छॾियो, संत को कमु न आहे पुॼंदो, चॾहिं साधु थियो आहे। जंहिंखो कमु न आहे पुॼंदो उहो साधु जो चोलो वेश धारण करे थो। संतनि छा कयो, हिकिड़ो कंहिंखो थोड़ा पैसा उधारा वठी दुकान खोलियो। साल भर दुकान में जेके पैसा खूब उन्हनि पहिरियों त कमाया, वरी जंहिंखो उधर वरितऊं वापसि ॾिनो, दुकान जंहिंखो किराए ते वरितऊं वापसि ॾिनो। जेतिरा पैसा कमायूं भंडारो करे पैसा पूरा करे छॾियऊं, ख़ैरात करे छॾियऊं। किन माण्हुनि चयो, हे छा पहिरियों त कमु करे न पियो, वरी कहें थो सॼो पैसा खपाए छॾियईं। तंहिं ते उन्हनि माण्हुनि खे सॾे करे चयईं, संत या फ़क़ीर जेके थींदा आहिनि उहे निकमा न आहिनि थींदा, उहे प्रभुअ जे परमात्मा मालिक जे प्रेम में उहे मस्ताना थी करे घुमंदा आहिनि। हर क़िस्म जी उन्हनि में क्षमता ताक़त हूंदी आहे, पर ताक़त हूंदे बि हू पाण खे लिकाए रखनि था। हे तव्हां जहिड़नि जे लाइ असां धंधो करे ॾेखारियोसीं, असां निकमा न आहियूं, असांखे ईंदो सभु कुझु आहे, पर उन यार खे सिर ॾिनियूं वेठाऊं, इन करे उनजे प्रेम में मस्ताना थी घुमंदा आहियूं। सो इन करे चइजे थो, प्रेम कजे त सचो ऐं पको कजे। वरी जेकॾहिं असांजो प्रेम कचो आहे या अनुभव थिए थो, लुॾण वारा आहियूं, कॾहिं दिलि थींदी आहे हीअं कयूं, कॾहिं दिलि थींदी आहे हीअं कयूं, त उन्हनि जे लाइ बि सचल साईं जी वाणी ईंदी आहे। कचा सचा न थियनि, तोड़े लाहिन रंग, पर सचन संदे संग, कचा भी सचा थियनि, कचा भी सचा थियनि। कूड़ा माण्हू केॾो बि ॿाहिरों वेस सचन जो पाइनि, कूड़ा कूड़ा रहंदा, सचा न थी सघंदा। पर हा, सचन संदे संग, कचा भी सचा थियनि। जेके सचन जो संग वधीक कंदा, उहे कचन मूं सचा अॼु न सुभाणे ज़रूरु थींदा।
सो बाबा शिवजन साईं चवंदा सचन जो संग कयो, तव्हांजे जीवन में भी सच्चाई अची वेंदी। प्रेम वारनि जो संग कयो, तव्हांजे जीवन में भी प्रेम अची वेंदो। कठोर माण्हुनि जो, सख़्त माण्हुनि जो घणो संग न कयो, मतां तव्हांजे अंदरि कठोरता न अची वञे। कठोरता उन करतार खां परे करे छॾंदी आहे। प्रेम परमात्मा जे वेझो आणींदो आहे। प्रेम वारनि खे सुख ऐं दुख जी भी ख़बर नथी रहे, छो तो प्रेम में बुॾा रहनि था। हो सुख भी साईं जो प्रसाद मञनि था, दुख के भी गुरुअ जी लीला समझनि था। हू पंहिंजे पाण में सदाईं तृप्त रहनि था, जिन जे जीवन में सचो प्रेम उत्पन्न थी चुको आहे। प्रेमी बन कर प्रेम में गोविंद के गुण गाया कर, मन मंदिर विच गाफिला झाड़ू रोज लगाया कर। सच्चे प्रेम प्रगट थियण जो हिकु तरीक़ो आहे भगवान जे नाले जो जप करणु। इहो ॿुधण में चवण में थोड़ो अजीब किन खे ज़रूर लगदो हूंदो। परमात्मा आहे पाण प्रेम स्वरूप। जॾहिं जॾहिं जी उन जो ध्यान कंदो, जॾहिं उन जे नाम जो जप सिमरन कंदो, हू भी पाण प्रेम स्वरूप बणिजी वेंदो। इन लॉजिक जे आधार ते जॾहिं जॾहिं गोविंद जा गुण ॻाइबा, मालिक खे यादि कबो, सतनाम जो सिमरन कबो, राम जे नाले में विरती जोड़बी, शिव जो ध्यान कबो, त अंदर सचो प्रेम प्रगट थींदो आहे। ॿियो, मन मंदिर विच गाफिला झाड़ू रोज लगाया कर। जेको रोज पंहिंजे अंदर जी सफ़ाई करे थो, यानी सत्संग सिमरन सेवा रोज करे थो, उन जे अंदर में सचो प्रेम प्रगट थिए थो। वरी संतन जी वाणी सिखाए रही उन्हीं, बार बार मानस तन पाना, बच्चों सा ये खेल नहीं, जन्म जन्म के शुभ कर्मों का होता जब तक मेल नहीं, बिस्तर से उठ प्रेमिया सत्संग विच तू जाया कर। इंसानी जूण वरी मिले, या कई ॿारनि खेल जी ॻाल्हि नाहे। इन जे करे जीअं संतनि जी रूहानी तरक़ी वधंदी वई, आध्यात्मिक यात्रा में उन्हनि जी उन्नति थींदी वई, तीअं उन्हनि खे हिकु हिकु श्वास जो क़दुरु ज़्यादा थियण लॻे थो। श्वास श्वास मन नाम जप, बिरथा श्वास मत खो, क्या जानो इस श्वास का, फिर आवन ना हो, फिर आवन हो न हो। श्वास श्वास सां नाम जप। तुलसीदास महाराज चवनि था, केड़ी खबर आई इहो श्वास वरी अंदर अचे अलाए न अचे। इन्हीं करे संत चवनि था, रोज सत्संग में वञ, उते तोखे यादि ॾियारी वेंदी। ऐं प्रेम वारा उहे आहिनि जेके सत्संग कनि था, उन्हनि जो संग कंदे तुंहिंजे अंदर में सचो प्रेम जगंदो। पोइ लेखन वारी आदत ख़तम थी वेंदे, हिन ईअं छो चयो, हिन ईअं छो कयो, मां सां माण्हू सुठो न आहिनि हलंदा, मां उन्हनि सां सुठो न हलंदुमि, इहे ॻाल्हियूं तुंहिंजे जीवन मां निकिरी वेंदियूं। झुकता वही है जिसमें जान होती है, मुस्कान जिंदा दिली की पहचान होती है।
जीत ले जो हमेशा दूसरों की दिलों को, जहां में उसकी एक अलग पहचान होती है, एक अलग पहचान होती है। वो जीवन जो अंदाज बदली वने तो, जॾहिं जीवन में प्रेम अचे थो, हृदय में करुणा दया उत्पन्न थे थी। प्रेम वारे जे हृदय में ॿिए जो दर्द सही ना है सकदो। ॿी तुक पड़ी सी पास तेरे है दुखिया कोई, तूने मौज उड़ाई क्या। भूखा प्यासा पड़ा पड़ोसी, तूने मौज उड़ाई क्या। पहले सबसे पूछ कर फिर भोजन तो खाया कर, प्रेमी बन कर प्रेम में गोविंद के गुण गाया कर, गोविंद के गुण गाया कर। एहसास थींदो मुझे भर वारो, कोई पाड़े वारो, कोई मिट माइट, कोई घर जो वॾड़ो, कोई नंढड़ो, कोई अबोझ बुखियो वेठो आहे। मां रोटी खाधी त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी। पोइ चवंदो मां सभिनी खां पुछी करे पोइ खावां। ईअं संतनि जी वाणियूं बि वार वार वाका ॾेई रहियूं आहिनि। असांजे महाराष्ट्र में एकनाथ महाराज थियानी पैठण गांव आहे औरंगाबाद जे भर में। सुबुह जो सनानु करे पूजा जे लाइ मंदिर में वञी रहिया हुआ। ॿार रस्ते में रोए पियो, अमा अमा करे सॾे पियो। उन ॿार खे खणी करे उन जी माउ खे ॻोल्हण लॻा। किन अची रस्ते में उन्हनि खे चयो, तव्हां त सनानु पाणी करे पूजा जे लाइ मंदिर में वञी रहिया आहियो, हीउ जेको ॿारु आहे घटि ज़ात वारनि जो ॿारु आहे, उन्ही खे तव्हां खणी करे पंहिंजे हथनि में पाण खे अपवित्र बणाए छॾियो। हाणे मंदिर जे करे वञिणो हुजे त सनानु करे वञिजो। तंहिं ते चई, मूंखे त हिन ॿार में उहो ई थो ॾिसणु अचे इष्ट देव जंहिंखे पूजण लाइ मां मंदिर में वञी रहियो हुउसि। तव्हांजे लेखे त मां अपवित्र थियुसि, पर मुंहिंजे लेखे त मां पवित्र थी वियुसि। हिन ॿार खे हिन जी माउ सां मिलाइण मुंहिंजी ॼणु पूजा थी वई। जॾहिं उन ॿार जी माता खे उहो ॿारु ॾिनो, दिलि में एतिरी ख़ुशी उत्पन्न थी। हुननि खे ईअं लॻो त मूंखे आशीर्वाद रूप में उन ॿार जी अखियुनि मां परमात्मा चई रहियो आहे, अॼु जी तुंहिंजी शेवा भाव काई पूजा खां घटि न थी, तुंहिंजी पूजा हिते ई पूरन थी वई। तो दया भावना जगे थी। वरी प्रेम वारे खे जित किथे उन परमात्मा जो दीदार थिए थो। प्रेम वारनि जी ॻाल्हि ई निराली थींदी आहे। भगवान कृष्ण जी पटराणी रुक्मणी माता के हिकु दफ़ो वीचार आयो त संत गुरु असांजे घर में पेर घुमाए, इहा इच्छा जगी आहे मन में। भगवान कृष्ण चयो, भली राजा हा भगवान कृष्ण द्वारका जा। गुरुअ खे वेनती कराए मोकिलियाऊं। गुरुअ वेनती स्वीकार कई। जॾहिं गुरु महाराज आया तॾहिं पंहिंजे गुरुअ खे दुर्वासा ऋषिअ खे पंहिंजे आसन ते विहाए पाण ऐं उन जी पत्नी उन्हनि जी पूजा करण लॻा। तॾहिं गुरुनि दुर्वासा ऋषि आज्ञा कई, हे रुक्मणी मुंहिंजे लाइ खीरणी ठाहे अच। रुक्मणी माता जी भी दिल में इहा ॻाल्हि हली रही, गुरु महाराज कुछ आज्ञा कनि, शल मुंहिंजे हथनि जो कुछ खाइनि। ऐं इहा ई अभिलाषा, इहा ई इच्छा असां सभिनी जी हुजणु खपे। सिक वारनि खे त गुरु निंड में भी दर्शन ॾेई
उन्हनि जे घर जो कुझु ग्रहण कनि था, स्वीकार कनि था, खाइनि था, पीअनि था, आशीर्वाद करे वञनि था, निंड में इशारा करे वञनि था। जंहिंजे हृदय में सचो प्रेम जगी चुको आहे, जंहिंजे दिल में सचो प्रेम न आहे, उहो गुरूअ खे परे भाईंदा नी, पर प्रेम वारो सदाई अंग संग भाईंदो आहे। मुंहिंजो गुरू मूंसां सदाई गॾु आहे। रुक्मणी माता खीरणी ठाही आई। दुर्वासा ऋषि चयो मां खीरणी पींदुसि कृष्ण जे हथां, लेकिन कृष्ण शरीर जा सब कपड़ा लाए केवल लंगोटी पाए। रुक्मणी माता जॾहिं खीरणी खणी आया, गुरुअ जे वचनन अनुसार चई कृष्ण शरीर तां कपड़ा लाए केवल लंगोटी पाए, खीरणी खणी अचे मां पीअंदुसि। भगवान कृष्ण अची खीरणी अॻियां रखी। गुरुअ खीरणी जो हिकु ढुक भरे उहा सिधो कृष्ण जे शरीर ते लॻाई। ॿी गुरड़ी करे, टी गुरड़ी करे, ईअं सॼी जो सॼी खीरणी तयारु थियल गरम गरम कृष्ण जे शरीर ते उछलाई। जॾहिं कारण पुछवा कई वई, भगवान कृष्ण जे चेहरे ते किंचित मात्र बि फर्क़ु न आयो, पर ॿियनि कुझु ॼणनि जे मन में संशय जगियो त गुरुअ इहा कहिड़ी लीला कई। आज्ञा इहा आहे, गुर कहे सो कार कमावे, गुर की करणी काहे को धावे। गुरु जेको चए उहो करणु खपे, गुरु जेको करे थो उन में कॾहिं न पइजे। नुक़सान शिष्य जो ही आहे। तंहिं ते दुर्वासा ऋषि चयो हिन खीरणी जेका मां गरम गरम उछलाई कृष्ण जे शरीर ते, हिन जो सॼो शरीर लोहे जो बणिजी वियो। उन वक़्तु कृष्ण लेकिन सॼे पेर खे थोरो अहिड़े नमूने लिकायो जीअं खीरणी उते न लॻे, छो त हुनखे लीला करणी, सॼे पेर में आख़िर में तीर लॻणो हो। सॼो शरीर लोहे जहिड़ो थी पियो। जॾहिं महाभारत जी युद्ध लॻी, जेतिरा बि भॻवान कृष्ण जे शरीर खे तीर पए लॻा, शरीर सॼो लोह जो बणिजी चुको हो गुरुअ जी कृपा सां। ऐं ईअं चवंदा रहिया त मुंहिंजो सॼो शरीर जेको वज्र जहिड़ो लोह जहिड़ो थी पियो आहे, कोई बि तीर हथियार असर नथो करे। इहा कृपा मुंहिंजे सदगुरुअ जी आहे। सो कृष्ण पाण प्रेम जो अवतार हो, तॾहिं बि वरी प्रेम पंहिंजे सचे सदगुरुअ जे चरणनि में भेट रखियऊं। शंका न आंदो त मुंहिंजे गुरुअ हीअ लीला छो कई आहे। ॿियनि जे चवण ते दुर्वासा ऋषि इहा ॻाल्हि खोल कई। सो प्रेम में निमाणप अचे थी, छो छा नथो अचे, सुवाल जवाब घणा नथा अचनि। जिते प्रेम आहे उते समर्पण भाव आहे। प्रेम केवल ॾींदो आहे, स्वार्थ केवल वरदड़ आहे। प्रेमी कॾहिं स्वार्थी न थी सघंदो आहे, स्वार्थी कॾहिं प्रेमी न थी सघंदो आहे। टी तुक पढ़ी से देख दया उस परमेश्वर की, वेदों का जिसने ज्ञान दिया। सोच जरा परदेसी प्यारे कितना ही कल्याण किया। ओम प्रभु का नाम है प्रात समय उठ गाया कर, प्रेमी बनकर प्रेम में गोविंद के गुण गाया कर। परमेश्वर जी इहा असांजे मथां वॾी कृपा आहे। इहो उन्हीं जो असां सां प्रेम आहे जो वेदन जो ज्ञान सुलभ करे ॾिनऊं। वॾी इहा उन्हनि जी असांजे मथां कृपा आहे। इन जे लाइ ओम प्रभुअ जो प्रमुख नालो आहे, विशेष नालो आहे। अमृत वेले जेको जप कंदो, साइंसदाननि बि इन ते रिसर्च कई आहे, उन जो शरीर अरोग रहंदो, शरीर में बीमारी न ईंदी। जंहिंखे बि गले जी तकलीफ़ रहे थी, ॻाईंदड़नि या एकाग्रता पढ़ाई में यादाश्त शक्ति वधाइणी आहे, सुबुह जो सुरियो थी करे प्रेम सां, लेकिन सचे प्रेम सां
ओम जे नाले जो जप करे, यादाश्त शक्ति वधदी, विरती उन मालिक सां जुड़दी। पोइ प्रेम वारे जी ॻाल्हि कहिड़ी कजे। सचो प्रेमी त पोइ आनंद विभो रहे थो, सॼी दुनिया में प्रेम विराए थो। जेको उनजो दर्शन करे थो उनजे दिलि में बि प्रसन्नता, ख़ुशी, उमंग थिए थी। इन जे लाइ सदाई इहा कोशिश कयूं त प्रेम असांजे जीवन में अचे, वरी आयल प्रेम वधे, घटिजे न। बाबो नानक जॾहिं बगदाद विया हा, उतां जो हिकिड़ो ॿार खेत में बीठो हो, हर हलाए रहियो हो। बाबो नानक भाई, बालो भाई मर्दानो तो लंघी रहिया हा। संत चोलो ॾिसी करे नमस्कार कयो उन ॿार। एॾो मर्दाने खे बुख लगी। बाबे नानक के चई मूंखे कुछ खारायो। ॿार अवल में कुछ व्यवस्था कई, कुछ खाइण लाइ खणी आयो। बाबे नानक के चई तव्हां हिते वियो, मां तव्हां लाइ बिस्तरो खणी थो अचां। साहु पटियो, रोटी पाणी जी भी प्रबंध कयां थो, व्यवस्था कयां थो। खणी आयो। बाबे नानक खाधो। भाई मर्दानो चवण लॻो, साईं जेको सचे प्रेम सां तव्हांजी सेवा करे उन ते आसीसा बेओड़ी कंदा कयो न। चयो मर्दाना, हा, कुछ भी कंहिंजो कयल अजायो न वेंदो, हिन खे फल मिलंदो। ही सुभाणे सुबुह जो इन बगदाद जो राजा बणबे। त मर्दाने चयो इहो कीअं? चई तूं ॾिसंदो हल। जीअं ॿार आयो, ॿार खे बाबे नानक चयो अॼु राति हिते ई खेत ते ई सुम्हजांइ, घर न वञजांइ। ॿार चयो साईं जीअं तव्हांजी आज्ञा। जीअं खेत ते राति जो सुम्हियो, सुबुह जो वियो वॾो राजा, उतां जो शांत थी वियो, गुज़ारे वियो। आख़िर मंत्रनि ने इहो निर्णय वरितो, जेको शहर जो मुख्य द्वार, वॾो दरवाज़ो आहे, जॾहिं खोलियो वेंदो, जेको माण्हू पहिरियों अंदरि ईंदो उन माण्हू खे राजा ठाहींदासीं। उहो ॿार ई असुर जो उथियो, हाणे घर वञा। जीअं ई शाही दरवाज़ो खुलियो, शहर जो मेन दरवाज़ो, उहो ॿार ई बीठो, उनखे ई उतां जो राजा बणायो वियो। इहो सभु फल मिलियो गुरूअ जी सचे प्रेम सां सेवा करण जो। सो जीव जॾहिं जॾहिं जीवन में सचो प्रेम धारण कंदो, उनजो फल उनखे मिलंदो वेंदो। बाबा शिव भॼन साईं चवंदा, कोशिश कयो सचो प्रेम अंदर में प्रगट रहे, जोत जगंदी रहे, उझा में न संसार जे लाहन चाणन जे करे। केतरे भी उतार चढ़ाव अचन, पंहिंजा परावा मिलन। इन प्रेम की घटजण जो, दुश्मनन में भी प्रेम विरहाइजो, जेके तव्हांजे लाइ ग़लत भावना रखन। पोइ हीअ दुनिया सॼी तव्हांजी आहे। प्रेम गली अतिसाकरी दामे दोइन समाए। कबीर साहब जी वाणी आहे, प्रेम जी गली आहे सनड़ी, जाते अहम ऐं प्रेम ॿई टिकी न सघंदा। इन जे वधाइण जे लाइ तरीक़ो आहे नेम टेम। जेतिरो जी नेम जो पालन कंदो, नियम ठाहे उन ते पूरो हलंदो, लेकिन टाइम सां वरी उहा काई घड़ी बणिजी अचे, कंहिंजी आसीसा पाइण जी कोई तकलीफ़ में अचे, उन जो उहो कमु करणु, माना प्रेम खे वधाइण, पोइ सभु उन जे जीवन में आनंद ई आनंद आहे। सदाई उन जे जीवन में ख़ुशियूं ई ख़ुशियूं, उनखे जेको ॾिसंदो उन जे जीवन में भी बहार ईंदी। यूं तो जिंदगी में अजीब मोड़ आएंगे, कभी खुशी तो कभी गम आएंगे, रखना ख्याल हमेशा खुद का, क्योंकि आप हंसेंगे तो आपके अपने भी मुस्कुराएंगे।
आपके अपने भी मुस्कुराएंगे। यही प्रार्थना बाबा शिवनंद साईं जे चरणन में, परमेश्वर जे चरणन में, सदगुरन संतन जे चरणन में असांजे जीवन में सचो प्रेम अचे। मीरा वांगुर, रविदास वांगुर, नामदेव वांगुर, एकनाथ महाराज वांगुर शिल प्रेममय जीवन बणिजे। शिल जिथे ॾिसूं उन यार जो दीदार थिए। जी जल्दी अड़ी वृत्ति बणिजे जेतिरो वक़्तु संसार में रहूं, आनंद में प्रेम में जियूं। इहा ई अरदास शिल गुरु स्वीकार कंदा। सचो प्रेम जो दान असां सभिनी खे बख़्शींदा। जय शिवधारा, जय जय समाधा, हरि हर।